मीरपुर ख़ास समय सॼे मुल्क में शुगर मिल मालिक ऐं शुगर माफ़िया सरगर्म आहिनि। खंड जेका 90 रुपया फ़ी किलो हुई उहा 180 रुपया फ़ी किलो थी वई। शुगर मिल्स मालिक जेके सियासी अॻवान भी आहिनि, जेकी रोज़ानो करोड़े रुपया नाजाइज़ मुनाफ़ो कमाए रहिया आहिनि, निगरान हुकूमत भी उन्हनि जे साम्हूं बेवस नज़र अचे थी। शुगर मिलनि जे गोदामनि में लखे बोरी कमंद हुअण बावजूद खंड जो अघु घटि न थी सघियो। माफ़िया ऐं शुगर मिल मालिकनि मिली भगत करे खंड जो अघु 180 रुपया फ़ी किलो करे छॾियो, जंहिं सबबु ग़रीब अवाम अटो ऐं खंड ख़रीद करण खां बि महरूम थी वियो आहे। वापारियुनि जो चवणु आहे त हिन वक़्तु मीरपुर ख़ासि समेत सॼे मुल्क में खंड वाफ़द मिक़दार में मौजूदु आहे। उन जी का बि खोट न आहे। अघु वधण जो सबबु स्मगलिंग ऐं शुगर मिल मालिकनि ऐं माफ़िया जो गठ जोड़ आहे, जेके खंड जे अघनि ते कंट्रोल करे रहिया आहिनि। जेकॾहिं हुकूमत फ़ौरी क़दम न खयों त खंड जो अघु 180 खां 200 रुपया फ़ी किलो थी सघे थो। ऐवान सहाफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सूमार समय जो पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ख़बर मूजिबि नफ़ीस नगर में पुलिस जी ॾाढनि ख़िलाफ़ ॻोठाणनि सची ॾिनो टंगड़ी कुंडू टंगड़ी रज़ाक टंगड़ी ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त नफ़ीस नगर पुलिस बेगुनाह असांजे नौजवान ख़ुदाबख़्श टंगड़ी खे बग़ैर कंहिं FIR जे खंबे गुम करे छॾियो आहे। 11 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस आज़ाद नथी करे। SI नफ़ीस नगर नौजवान खे आज़ाद करण लाइ 30,000 रिश्वत घुरी रही आहे। हिननि SSP मीरपुर ख़ासि ऐं DIG खां मुतालबो कंदे घुर कई त नफ़ीस नगर पुलिस ख़िलाफ़ क़दम खणी नौजवान खे आज़ाद कयो वञे। होॾां राब्तो करण ते नफ़ीस नगर पुलिस पोस्ट इंचार्ज गुलज़ार टंगड़ी ॿुधायो त जवाबदार अॻे चोरियुनि में मुलविस रहियो आहे। असां पैसा नाहिनि घुरिया। एहतजाज कंदड़ पुलिस खे ब्लैकमेल करण जी कोशिश करे रहिया आहिनि। ब्यूरो चीफ ज़िला दादू MD मुनील लश्करी रिपोर्ट मुताबिक़ PTI मेहर जे अॻवान मोहम्मद इब्राहिम चांडियो खे PTI ज़िले दादू ते प्रेस सेक्रेटरी जो उहिदो मिलण ते सिंध प्रेस क्लब मेहर जे बानी इलाही बख़्श चांडियो, अली रज़ा जावरी, मज़हर अली भुट्टो, अब्बास पाई ऐं ॿियनि जे तरफ़ां गुलनि जा हार पाराए मुबारकबाद पेश कई। उन मौक़े ते PTI ज़िले दादू जे प्रेस सेक्रेटरी मोहम्मद इब्राहिम चांडियो चयो त आउं निहायत शुक्रगुज़ार आहियां सिंध जे सदर अलीम आदिल शेख ऐं डिवीज़न हैदराबाद जे सदर एडवोकेट फैसल मुग़ल साहब जो जिन PTI ज़िले दादू जी बॉडी में प्रेस सेक्रेटरी जो उहिदो ॾिनो। असांखे पंहिंजे क़ाइद इमरान ख़ान ते फ़ख़्रु आहे, जेको पाकिस्तान समेत पूरे मुस्लिम उम्मत जो लीडर आहे, जो कि हिकु बहादुर ऐं दिलेर इंसान आहे, जंहिं केतिरनि ई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण बावजूद पंहिंजी मंज़िल ऐं मक़सद जो कॾहिं सौदेबाज़ी न कई। इमरान ख़ान पंहिंजे मुल्क मां ॿाहिरि भॼी वञण खां पोइ मुल्क जी जेल अंदरि रहण खे तरजीह ॾिनी। असांखे पंहिंजे लीडर ते फ़ख़्रु आहे। इंशाअल्लाह ईंदड़ वक़्तु PTI जो आहे ऐं इमरान ख़ान पाकिस्तान जो वज़ीर आज़म थींदो ऐं मुल्क जी क़ौमी ख़ज़ाने खे लूटींदड़नि खां रुपए जो हिसाब वठंदो। न्यूज़ सैदाबाद रिपोर्ट नज़ीर अहमद सोलंकी। न्यूज़ सैदाबाद में महंगाई ख़िलाफ़ पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग पारां एहतजाजी रैली। कमरदीन बलोच, गुल गाहू डेक, कमर काकाजी, मुर्तज़ा समो, अब्दुल अज़ीज़ राहू, अब्दुल अज़ीज़ चांग जी अॻवानी में शहीद बेनज़ीर चौक खां निकिरी प्रेस क्लब ताईं पहुती, जिते सख़्तु नारेबाज़ी कंदा धरणो हणी वेही रहिया। मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त हुकुमराननि गाटे टोड़ महांगाई करे जंजाल करे छॾियो आहे। मिसकिन हिक वेले मानी लाइ परेशान आहे। हिननि मुतालबो कयो त हुकूमत फ़ौरी तौर महांगाई ख़तमु करे ऐं ज़ख़ीराखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे संदन माल ज़ब्त करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। मीरपुर ख़ासि ब्यूरो चीफ सूमार समेत जो यूनियन कमेटी 4 वार्ड ॻोठ हाजी गुल मोहम्मद सियाल में माली पाड़े जी माली बिरादरी तरफ़ां सियासी ऐं समाजी अॻवान मोहतरम हाजी अब्दुल गनी सियाल जे मान में बहितरीन आजियाणो ॾिनो वियो। माली बिरादरी तरफ़ां नेक बर्द घनश्याम दास, हीरा लाल माली तरफ़ां ॾिनल दावत में हाजी अब्दुल गनी सियाल अजरक पारां इज़त बख़्शी, केसो माली, दस्तर हीरा लाल माली, नोलरा माली, मेघाराम माली, दिलीप मघाराम माली, मुखी करमू माली, सेठ चेलाराम माली, डॉक्टर देवन माली, फरसारा राम माली, जयराम माली, रमेश टेलाराम माली, मकेश मौलचंद, मेवाराम, काउंसलर रतन कुमार माली तरफ़ां गुलनि जी वर्खा कई वई। उन मौक़े ते माली बिरादरी जो चवणु हो त माली बिरादरी हर पल हर घड़ी बाइख़लाक़ हिम्मत वारी सियासी ऐं समाजी वर्कर अब्दुल गनी सियाल सां हर पल कुलो कुले में मिलाए साणस गॾु बीठा आहियूं। उन मौक़े ते हाजी अब्दुल गनी सियाल तमामु माली बिरादरी जो थोरो मञियो। अब्दुल गनी सियाल सां मोज़िज़ीन अयाज़ करीम बख्श सियाल, अली हसन सियाल, इंजीनियर परताब राय, बशीर अमन ख़ासकेली, मुश्ताक ख़ासकेली, खलील कमवा ऐं कूली बिरादरी जा माण्हू बि शामिल हुआ। सुगढ़ कचहरी सेक्रेटरी काज़ी जावेद सनाई। सिंध जे नाले वारे सुगढ़ ऐं मज़ाहिया किरदार अली शेर लाखो सिंध ऐं बलूचिस्तान जा सुगढ़ ऐं महिमान घुराए खेनि शानदार आजियाणो ऐं मान ॾिनो, जंहिंजो मुख्य महिमान बलूचिस्तान ॼाओ ईरान वासी हाजी शमीर ख़ान बलोच हो, जॾहिं त एज़ाज़ी महिमाननि में
हाजी मोहम्मद इसाक बलोच, मीर मोहम्मद फजल, मीर खालिद बिरोई, अली शेर खोसो, डॉक्टर एडी कीरियो, अब्बास अली रिंद, नूर अहमद लाखो, काजी जावेद सनाई, नज़ीर अहमद लाखो ऐं गुल मोहम्मद लगारी जिन हुआ। उन मौक़े ते मशहूर सुघड़ गोहराम फ़कीर कचहरी ऐं डोर बेद में सेघार पड़ी। आजियाणे खे 4 चंड लॻाए छॾिया। होॾां आजियाणे दौरान मेज़बाननि पारां आयल महिमाननि खे सिंध जी रिवायत मूजिबि सिंधियुनि टोपियुनि ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। उन दौरान सिंध जे सुघड़ ऐं मेज़बान अली शेर लाखो ॻाल्हाईंदे चयो त सिंध सदाईं महिमाननि खे जी में जायूं ॾिनियूं आहिनि, जेका सिंध जी रिवायत बि आहे त सक़ाफ़त बि आहे। अॼु असांजो दोस्त हाजी शमीर ख़ान खोसो मुक़दस सरज़मीन करबला में असां वटि केही आयो आहे, जंहिंजे करे ही सभु मोहबतूं मेड़ायूं अथऊं। उन मौक़े ते महिमान ख़ासि हाजी शमीर ख़ान खोसो ॻाल्हाईंदे चयो त बलोचिस्तान जूं बि मोहबतुनि वारियूं रीतूं रस्मूं आहिनि, पर अली शेर लाखो अॼोकी कचहरी में मान ॾेई मोहबती मेड़े साबित कयो आहे त सिंध जूं ओताकूं अञा वीरान न आहिनि थियूं, न को कचहरियूं ख़तमु थियूं आहिनि। हिन वधीक चयो त अली शेर लाखो जहिड़ा किरदार सिंध जी सूंह आहिनि। आख़िर में सिंधी खाधनि जो दस्तरख़्वान लॻायो वियो, जंहिंमें मखण माखी ऐं लस्सी समेत बहिराड़ीअ वारा सादा ऐं सक़ाफ़ती खाधा खाराया विया। न्यूज़ सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अहमद सोलंगी। न्यूज़ सईदाबाद वेझो कमे जा शाख वटि कराची खां लाहौर वेंदड़ ट्रालर जे टैंकर खे अचानक बाहि वकोड़े वई। माज़ूरनि जी व्हील चेयर्स, इलेक्ट्रॉनिक्स जो सामान, केमिकल ऐं ॿियो सामान सड़ी रख बणिजी वियो। इतला ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते काबू आंदो। उते मौजूद ट्रालर ड्राइवर ॿुधायो त असां कराची खां लाहौर वञी रहिया हुआसीं त अचानक पोयां दूंहों महसूस थियो। उन करे गाॾी मां लही ॾिठोसीं त बाहि लॻी हुई। असां पुलिस खे इतला ॾिनो, जंहिं बाद फायर ब्रिगेड पहुची बाहि ते काबू आंदो।